रानीपुर में मूं हिकु अहिड़ी जाइ जो दौरो कयो जंहिंजो नालो आहे वादी ज़हरा, जेका ताज़ो क़ाइमु थी आहे। मूंखे मुख़्तलिफ़ हंधनि ते वञणु, उतां जे माहौल, सरगर्मियुनि ऐं मक़ामी माण्हुनि सां मुलाक़ात करण जो शौक़ु आहे। अॼु मां रानीपुर पहुतो आहियां, जेको सिंध जे ज़िले खैरपुर में वाक़िअ आहे। हिकु सादो पर पुरअमन शहर आहे। अच्छा, ही टोकन आहिनि जुतियूं जो रखण जे लाइ, ही तव्हां सेटिंग करे रहिया आहियो ऐं माना ही फी सबीलिल्लाह को पैसा वग़ैरह न आहे। ही सभिनि ते नंबर तव्हां पाण लिखिया। ऐं हिते केतिरा ॼणा माण्हू वेठा हूंदा आहिनि? सिर्फ़ु 5। ऐं रश कहिड़े ॾींहं ते थींदी आहे? जुमो ऐं आचर, माना मोकल वारो ॾींहुं ऐं वॾो ॾींहुं जुमे जो। ही मक़ामी माण्हू आहिनि लॻभॻि 50 ॼणा, जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अची वॉलंटियर तौरु हिन वादीअ ज़हरा में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदा आहिनि। इन खां अलावा वादीअ ज़हरा में टोटल 30 मुलाज़िम आहिनि, जेके ॾींहं राति हिते पंहिंजी ड्यूटी ॾींदा आहिनि। वादीअ ज़हरा अंदरि मौजूदु ही मस्जिद जेकी तव्हां ॾिसो था, 7 मई 2023 तारीख़ 25 जून 2024 अंगारे जे ॾींहुं हिन जो बुनियादु पियो। हिन जो इफ़्तिताह सैयद इरशाद हुसैन नक़वीअ कयो। सुकून, ख़ामोशी ऐं रूह जी तहारत जी जाइ हीअ आहे हिकु ख़ूबसूरत मस्जिद, जिते न रुॻो इबादत थिए थी पर दिलि बि साफ़ु थियनि था। हिते जो हर कंगरो, हर महिराब ख़ुदा जे ज़िक्र सां सरशार लॻे थो। साफ़ चमकंदड़ फ़र्श, ख़ुशबूअ सां भरियल हवा ऐं रूहानियत सां भरपूर माहौल, इहे सभु शयूं इंसान खे दुनिया जी शोर खां कढी हिकु सुकून जी नई दुनिया में वठी वञनि थी। हिन जवान जो नालो आहे साजिद अली शाह, जेको मूंखे वादीअ ज़हरा घुमाईंदो। जन्नत माचे थी मानी, हिते सोनी सबील लाए, रोज़े जो तवाफ़ कराए, रब को सर जेब मिलाइया, जेका खालिक जन्नत बणाइया, उहा मौला रज़ा जी शाइया, मशहद में जन्नत सजाइया। ओ इते आदिशिफा जो दरवाज़ा, इते आदिशिफा। अच्छा, ही ड्राइंग रूम आहे जेको तव्हां खे मां ड्राइंग रूम आहे। अरब जा जेके महिमान ईंदा आहिनि, सही उहे असां हिते ईंदा आहिनि। असांखे गॾिजाणी का मीटिंग करणी रहमान रहीम। मुंहिंजो नालो ग़ुलाम हुसैन मला आहे। मां पाण बेसिकली मां रानीपुर जो ई रहाकू आहियां ऐं मां ही पंहिंजे ज़ाती शौक़ सां वादीअ ज़हरा नालो रखी हिन इलाइक़े खे 3.5 एकड़नि ते हीअ एराज़ी मुश्तमिल आहे। तक़रीबन हिन में शबीए रोज़ा इमाम हुसैन अलैहिस्सलाम, हिकु वॾी मस्जिद जमकरान जी ठहियलु आहे ऐं हाणे असां बैनुल हरमैन मौला अब्बास अलैहिस्सलाम जी शबीए अतर जो रोज़ो तयारु कराए रहिया आहियूं ऐं हिकिड़ो नंढड़ो क़ब्रिस्तान वादीअ ज़हरा बि हिन में आहे। जेके मुमिनीन करबला जे लाइ नथा वञी सघनि हर जुमे ते या नथा अफोर्ड करे सघनि, उहे हिते अची मौला जी ज़ियारत करे सवाबेदारनि हासिलु कनि था ऐं पंहिंजूं दुआऊं घुरनि था। तक़रीबन 50 केवी माशाअल्लाह। हा साईं, तो चए 50 केवी जो सोलर प्लांट आहे। मां अंदरि तव्हांखे विज़िट करायां थो पियो ऐं माना हू न आहे बिजली